खान तमाम जल्द मचो अचो फिर कटे तोड़ा मोकलींदासीं। ठीक है मूसा खान, हाणे मां हलां थो। एतिरो जल्दी? कमाल खान कुछ ॿियनि धुरनि सां बि मिलणो आहे ऐं हिक ॿिनि जॻहियुनि ते छापा बि हणणा आहिनि। ठीक है सिकंदर खान, तू भले हल। ऐसा वञण खां पहिरियां साहब वग़ैरह सुखड़ीअ सां कोन मिलाईंदो छा? ही केरु? साईं वॾा हे रंग रबड़ जेठो त केतिरो बि मूंखे इंगीदो पर छिॾतुसि कान। सिकंदर खान ही निभागो रोज़ रोज़ असांजो पाणी ॾोड़ियो बीठो आहे। हिनखे थड़े ते वठी वञी अहिड़ी त रंध ॾीस जो वरी ता हया थी कमदारी करण खां तौबा करे। पर हिन मथां केस कहिड़ो आहे? कालो भांडे मां बंदूक कढी सिकंदर खान खे ॾिजाए, पाणे हिन निभागे ते केस ठाहींदो। जी बाबा साईं। सिकंदर खान FIR में इहो ॼाणाईंदा त मूसा खान जी चोरी कंदे पकड़जी पियो ऐं हथियार भी बिना लाइसेंस हुयसि। सिकंदर खान हिनखे ठाओ की महिमानी कराइजो। बेफिक्र रहो कमाल खान, जे मूं हिन जा उज़वा न खारे छॾिया त मुंहिंजो नालो सिकंदर न आहे। हिन जे लाइ इहो ई केस काफ़ी आहे। कालू हलो हथियार कढी दो। हल लगी थी हलो। वापस मोटो। मूसा खान सां मिलण जो को भी फ़ाइदो न पियो खान। रमू खे पुलिस पकड़ी पई वञे त चइबो हाणे हुनखे उतां छॾाइणो पवंदो। तव्हां हलो, मां हिनखे थाणेदारी सिधो। ठीकु आहे, हलिया दिलबर। कपड़ो उधर है, ये इधर है। नागो मई जन्नत खारो तुम खारो ये तरह। ओ कर छो मुआ छाला दर खड़कायो अथई? हां को कम अथई छा? पैसो बि असांजो, कपड़ो बि असांजो, नुक़सान बि असांजो, वरी रड़ियूं तो कंदी। हाणे पवंदी इन मुई जन्नत खे ख़बर त खैरा सां पई खोसे। हाणे त मां ॿेर जी डिंगरीअ में फासाए छॾियो थमास। हा राजे सर ॾे ख़ैर हुजे, हीअ जे न जनिया त अॻियां बि पठान अथसि पठान। सा त सही त कहिड़ो तमाशो था कनि। मुआ जॾहिं मूं तोखे चयो आहे तुंहिंजो इहो कपिड़ो मूं नाहे वरितो एतबार छो नथो करी? हाणे जे वधीक बक बक कई अथई न सॼे ॻोठ खे सॼे ते गॾु कंदी सही। हा रड़ियूं त मां कंदसि, तूं हिकिड़ो ॻोठ थी चए मां 7 ॻोठ गॾु कंदसि। पंहिंजो पैसो वठी पोइ मोटी वेंदसि, ईअं कोन छॾींदसि। ॻाल्हि त ॿुध, केरु आहे तुंहिंजे पैसनि जो शायदि? मूंखे त ॿुधा। ॾियण ॼाणू था त वठण बि ॼाणू था। हाय 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 इहे मूं वटि हराम जा पैसा न आहिनि जो कढी आऊं तोखे ॾियां जॾहिं मूं वटि ई न आहिनि कपिड़ा। ए बंदी ते छा लिखियल आहे? बंदी ते पैसा लिखियल आहिनि 3300 रुपये। 3000? अञा 300 बि। ॿियो छा लिखियल आहे? कपिड़ो वठो माई जन्नत, मुड़ुस जो नालो आहे कारोकुम। छा चई? कारोकुम। समझी वियसि, इहे निभागी ने धोती जा कम आहिनि। हा हाणे समझी वई। हाणे पक सां इहा मुई जनी वठी ईंदी पठाण खे मूं ॾे।
हाणे मूंखे पेर ड्राइण घुरजनि, पंहिंजे घर बि न वञणु घुरिजे, न त उते सिधो वठी ईंदसि। हाणे मां वञा कंहिं पराए घर, जाथे वञी सॼो ॾींहुं टारे अचां। काॾे वञा? हाणे अधे जमाल जे घर थी वञा। ॻाल्हि त ॿुध, हाणे तूं मूंखे गौर सां ॾिस, चङी तरह ॾिस ॾिस, जंहिं तोखां कपिड़ा वरिता हुआ ही मुहांडो उहो ई आहे कोन्हे न? ही त मई सफ़ा गोरी लॻी पई आहे, ऊ त मई थोरी कारी हुई। ॿुधाए न छा ॾिठई? भाई असां घर यादि कंदा आहियूं, नालो यादि कंदा आहियूं, चेहरो यादि असांखे किथे थो बि। हाणे हीअं कर, तूं मूंसां गॾिजी हल। अच त मां तोखे उहा माई थी ॾेखारियां जंहिं तोखां कपिड़ा वरिता आहिनि। अच हलिया, अच हलूं था हिन वटि ॾाइण वटि। खैर त आहे, कीअं भुलिजी पई आं? अदा खैरां जे सिर ॾे खैर हुजे, अधो घर कोन हो, ॻोल्हे 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 अचे हिते निकिती आहियांसि। वठी वञांसि न घर, हले। अॼु अधे ॾाढी सिक लॻी अथई, घर में थो वेहां त चई थी ॿाहिरि वञी वात विढ़ाए अचु, ऐं ॿाहिरि वञा थो त पोयां पेरो खणी अची थी पहुची। मूंखे त तुंहिंजे सिक जी ख़बर ई कान थी पए, इहा अलाए कहिड़े क़िस्म जी सिक अथई। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, अदा तूं मुंहिंजे सिक खे कोन सम्झी सघंदे। हा अधी, ॿियो त सभु ख़ैर आहे न? आदा खैरां जे सिर ॾे खैर रुगो हुजे, बाक़ी सभु खैर आहे। भला इहो त ॿुधाए, अॼुकल्ह असांजे मथे जो सूर ॾाढो घटि आहे। इहो तो वारे छोरे मजूअ खे पुलिस खंभे खणी वई छा? खैर घुर दी, खैर घुर। ओ अदा अदा जेकॾहिं पुलिस में आहे न त वरी बि खैर अथसि, पर जे इहो ॿाहिरि हूंदो न त को न को अहिड़ो नुक़सानु कंदो जो माण्हू खॾ खणी जीअर खे पूरे छॾींदा, लाश बि हथ न ईंदी इन जो। भाऊ जमाल, भला इहो छोरो तुंहिंजो कंहिं वियो आहे? बस अदा, सभु क़िस्मत जा चक्कर आहिनि। पर इहो तुंहिंजो छोरो त नंढे हूंदे खां ई वॾी खिट हूंदो हो, अञा वॾे में कुझु हरकान हो, बाक़ी ही मरंदे मरी वेंदी पर सुधरंदी कोन। मां चवां थी मूंखे ॿुधायो थी हल ॾाइण वई केॾा? तोखे चयोसीं न त असांखे नाहे ख़बर, पोइ छो अची असांजे मथे में सूर विधो अथई? हाँ चाची, अम्मा घर ॾांहुं निकिरी वई आहे, हाणे असांखे कहिड़ी ख़बर त केॾां वई हूंदी? मूंखे ख़बर आहे न, तव्हीं एसि ताईं मूंखे ॿुधाईंदी कोन जेसि ताईं तव्हांजे मथे में आउं धूड़ न विझां। हाँ, तूं असांखे धूड़ विझंदी आहे, बाक़ी असां तोखे छॾे ॾींदियूंसीं। हा रहमत, ये नाहे गाना वो कुछ अकुल करे वरी ककुल कंदो। तूं त परे थी मुआ। अरे तयो विज़ जी ज़रूरत न आहे। मुंहिंजी मिठी तूं ॿुधाए कहिड़ो मसइलो मां हल करे ॾियां। ॿाहिरि पिणे बीठो अथई, पिणे हली हुनखे ॿाहिरि मुंहुं ॾे। अरे अबू मुंहिंजे हिते की आयो, हलल ॿाहिरि अबे खे वञी ॿाहिरि बीहारे आई। बताल नथी मुआ, बताल नथी। रमन तूं चुप कर, बाबू ॿाहिरि बीठो आहे, असां वञी हिते। हल मूंखे ॾेखार, हल हलियो। विशेष थी हलिया 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 हेॾा अच पंहिंजे पीउ खे मुंहुं ॾे, मुंहिंजो साह ई सुकाए छॾियो अथसि। ॿुधा छा कयो अथसि? ॿुधा छा कयो अथसि? मुंहिंजो त रत ई सुकाए छॾियो अथसि। पोइ मुंहिंजी मिठी तूं थोरो परे थी बि ॾिस त मां जो कहिड़ो असर थो कयां। ओ खाना खराब, इधर आया तो सर फोड़ दूंगा। अरे हेदे तुमको पता नहीं है, हम बड़ा खूनी माजू हूँ, हम जेल में काट के आया हूँ। हमने एक दो बातें 4 खून के 5 तुम्हारा खून करके हम जेल चला जाऊंगा। आज हम तुमको कुतुल कर दो। भाई मेरा देखो, मेरा कसूर क्या है? हाँ तेरा वही कसूर क्या है? और तू को छेद देते हो वही आँखों में कुआं दी, तो आज मैं तेरा को कुतुल करूंगा। ठीक है, अभी हम तुमको देखेगा। नीति मुझे मित्री मुझे बाबू असावड़ा खूनी माजू। असावड़ा खूनी माण्हू सुञाणे खूनी माण्हू। हलो रे वधी चे पई त पथा तो तक तो कदे वधी उनखे दाबो ॾिठो त वधी असांजी इज़त ई न कई अथसि। वधी ॻाल्हि आहे न भाई न बीठो हूंदो पथा ॾे गुतो भॼे हेॾे भॼे। अरे रमू रबड़ी ॿुधाए छा थो चए? साहब मां अरे साहब लॻी रड़ियूं करे थो करे बस। अरे तोखां साहब पुछा थो करे तूं वरी मार्च कयूं बीठो आहे?
ॿुधायां थो साहब, ॿुधायां थो। बस कर साहब अॻियां रड़ियूं मारियो न ख़ुदा खे पंहिंजो सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त ॻाल्हाइणो आहे या न आहे ॻाल्हाइणो। अरे ॾे कुकुड़ दी मां चयोमांइ। छा साईं? अञा हिनखे ॻाल्हि सम्झ में न आई आहे, सम्झायसि। समझी वियुसि। छा आहे सिकंदर खान? छा वरी छा आहे? ॾिसे नथो कुकुड़ आहे कुकुड़। अरे भाग ॾे। कुकड़ू हिन जो ॾोह त घणा आहिनि, पाण सियाणो ई। फ़िलहाल त FIR न आहे कटी। जेकॾहिं मुंहुं न ॾिनई त पोइ FIR कटण में देरि न लॻंदी। तूं त जेल जा चकर ॾेई थो अचे, पर हीउ वीचारो हिते ई बांगू थो ॾे, उते त अलाए कहिड़ो असरु थींदुसि। घणा वठंदे? तोसां कहिड़ो हिसाब आहे? बसि इहो 10-15 हज़ार ॾेई छॾ। तोखे ही 10,000 खान जा ॾाढा महांगा पवंदा सूबेदार सिकंदर। धमकी न खानू, धमकी न। हिन खां अॻु में जो हिन खे छॾे असां तोखे जेल में वाड़े छॾियूं, पंहिंजे हमरा अॻु वठी निकिरण जी कर ऐं सम्झाए छॾिजांइ अॻिते मूसा खान जी ज़मीन में पेर न रखे, न त टंगू सलामत न हूंदसि। एडी कावड़ चंगी ना है। तव्हां कहिड़ी मूंसां चङाई कई? मूं तो समंदाई ना है कई न। ॾिस नज़ीरा, ॿार न थी तुंहिंजी भेण मौके जी तलाश में जेकॾहिं हिते तोखे ॾिसी वरितई बदनाम करण में देरि बि न कंदी। मूंखे बदनामी जी परवाह ना है। पर मां बदनाम नथो थियण चाहियां। अदा वॾे जी नज़रनि में तव्हां मुंहिंजी इज़त अॻु ई किराए छॾी आहे। हाणे वधीक मां हुनजी नज़रुनि में किरण नथो चाहियां। महिरबानी करे निकिरी वञ। मां वञा थी, पर वञण खां पहिरियां ई मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त तव्हां पंहिंजी दिलि में मूंखे थोरी जाइ ॾींदव। न नज़ीरा, ये दिल पत्थर जी आहे, पत्थर जी। इनमें कंहिंजे लाइ बि का जाइ कोन्हे। इन पत्थर दिल खे मां मोम बणाए छॾींदसि ऐं ॾिसां त इहा पत्थर दिल कीअं नथी पिघलजे। नज़ीरा, वञण खां अॻु मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। अॼु मां तुंहिंजी इज़त कई आहे। ॿीहर जेकॾहिं बग़ैर इजाज़त मुंहिंजे कमरे में आई न त मूं मां इज़त जी उमेद न रखजां। अचो त वॾा अचो, वियो। मां वेहण कोन आयो आहियां। कोई ॻाल्हि कयो, मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? हाकिम खान, इंसान वक़्ती सुकून ख़ातिर पंहिंजी इज़त दाव ते लॻाए छॾींदो आहे ऐं उन खां वधीक ॿियो को बि पंहिंजे नज़रुनि में न आहे किरंदो जेको पंहिंजी इज़त विञाए वेहे। मूंखे यकीन आहे त तूं बि हिकु बावकार, बाइज़त ऐं मोहबती माण्हूअ जो भाउ आहीं। पंहिंजी जान त ॾेई सघे थो, पर ॿियनि साम्हूं पंहिंजी इज़त किरण कॾहिं बि न ॾींदे। अदा साईं, मां तव्हांजे एतमाद खे कॾहिं बि ठेस न पहुचाईंदुसि, पर मूंखे बि यकीन आहे त तव्हां माण्हुनि जे चवण में अची कॾहिं बि मूंखे शक जी निगाह सां कोन ॾिसंदव। अचे पुट, मानी निकल निकल पुलिस स्टेशन। कारियो केर साहब केर पर एसी पोड़ा त कया न पूरो।
सर भजी वियो सर का ख़बर नथी पए त कादे भजी वियो सर चयो त पोड़े खे गिली हलूं मजू त भजी वियो जेकॾहिं पोड़े खे वठी हलियासीं त मजूअ जो इहो ठाक बि ख़तमु थी वेंदो पर जेकॾहिं पोड़ो हिते हूंदो त मजू किथां बि रुली पिनी इन वटि ज़रूरु ईंदो छा सलाह आहे साहब? फ़िलहालु वापसि था हलूं ॾींहुं ॿ छॾे ओचितो अचे वरी छा पवंदासीं फ़िलहालु अचो मूंसां बुढ़ा आया हन मजूअ खे गिरफ़्तार करण वारा चयो त उन्हनि खे ख़बर न आहे त मौत जो ॿियो नालो मजू आहे मजू मजू